असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे दबाइण न विसारियो जी हर नोटिफिकेशन मिले तव्हांखे पहिरियों। गोज़ट न्यूज़ में मां आहियां रिपोर्टर भाड़ियो ख़ान। अॼु फ़नकार अची रहियो आहे क्लासिकल। अॼु उन सां ॻाल्हि ॿोल थींदी। अॼु तव्हां असांखे छा ॿुधाईंदव? बाबा मां डिस्को रुगो जेके धड़को हूंदो आहे रुगो वेही बीही न सघंदो रुगो डिस्को। अॼु असांखे ॿुधाइजो हिकिड़ो को बेसुरो गानो। मां त साईं मुंहिंजो नालो अथई मवाली मोहताज टांडो। टांडो असांखे त टांडो न पवंदो न बाबा। मां ॻाइण जो टांडो आहे टांडो ॿुधंदो उनखे टांडा लॻी वेंदा ईअं बाहि लॻी वेंदी। ॾिसे थो न असांजा स्टाइल वेड़ा आहिनि टांडनि जहिड़ा टांडा बाहियूं ईअं ॻाईंदा आहियूं। बिल्कुलु अॼु गोज़ट गमसानी अॼु गमसान मचाईंदो ऐं हिन न्यूज़ में आयो आहे फ़नकार। असां उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु हिन खां पुछूं त हे छा थो चवे ऐं छा चवणु चाहे थो। मां जी त अॼु पंहिंजे उस्ताद जो कलाम ॿुधाईंदुमि। मुंहिंजो उस्ताद आहे मोलाई मुमताज़ चांडियो। मां हुन जो शागिर्दु आहियां मवाली मोहताज टांडो। अॼु माना टांडा उॾामनि टांडा तुंहिंजी पुछीअ ते उहो बाक़ाइदे लॻंदा। अलाए कहिड़ा टांडा उॾारींदो असांखे ख़बर कान पवंदी। हाणे असां गानो ॿुधाईंदो ऐं असांखे फंक्शन ते वञिणो आहे। मूंखे वॾो 5 लख रुपया मूंखे एडवांस में मिलंदा आहिनि। एडवांस में ॻाल्हि कहिड़ी थो करे पोइ मां आख़िर मवाली मोहताज टांडो आहियां। मवाली मोहताज टांडो आहे जी। रिपोर्टर सां गॾु आहे। हाणे अॼु ॻाईंदो छा तव्हां? मां ॻायां नी ॻायो। शराब वठण माण्हू पाण वञे थो। शराब माण्हू पाण वठण वेंदो आहे। ऐं ॿियो कजो वञे। इहो तव्हां छा चई रहिया आहियो? असांजी पुठीअ मां वाकई टांडा उॾामी रहिया आहिनि। बेसुरो फ़नकार अची रहियो आहे। हिकिड़ो असांखे सुर ॿुधाइजो। इहे त ॿधे कुते खे लछियूं लॻनि जा फ़नकार आहियो। अच्छा ॿियो बताओ कलाम ॿुधाए अचो हिकिड़ो त थोरो परे थियो मुंहिंजे टांडा न कंदा मूं सफ़ा बाक़ाइदे टांडा। मां काॾे वञा? बाबा जल्दी कर। चुप कर हाणे मां कलाम ॿुधायां। पैसे ते थी हर शइ विकामे प्यार पैसे ते विकामे। पैसे ते थी हर शइ विकामे हर शइ विकामे ओ पैसे ते थी हर शइ विकामे। पैसे ते थी हर शइ विकामे प्यार पैसे ते विकामे खीर पैसे ते विकामे चांहि पैसे ते विकामे गुड़ पैसे ते विकामे हर शइ ते पैसे ते विकामे। फिर पैसा रुगो पैसा। फनकार पैसनि ते विकामनि सहाफ़ी पैसनि ते विकामनि पुलिस वारा पैसनि ते विकामनि इश्क पैसनि ते विकामे तो जहिड़ो हिकिड़ो गुलू गिरनारे पैसे ते विकामे। हे वरी कहिड़ो आहे तुंहिंजो स्टाइल कहिड़ो आहे? पैसे ते विकामे पैसो हर कंहिंजे वात में हर जॻह ते आहे रुगो पैसो। जी नाज़रीन, हे टांडाणी असांजा कन खां इहो फ़नकार। असां हाणे हिन खां इजाज़त घुरी आहे।